नसीराबादी समाजी तंजीम काठिया बाज़ार वेलफेयर एसोसिएशन के सॾ ते उस्ताद शागिर्दनि वालिदैन ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंजीमुनि जे अॻुवाणनि इल्मु पिरायो जागृता रैली कढी वई। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदा असां सां वीडियो लिंक ते मौजूद है सज्जाद अब्बासी। जी सज्जाद। काठिया बाज़ार वेलफेयर एसोसिएशन नसीराबाद पारां तालीमी जागृता रैली कढी वई है, जैमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंजीमुनि जा अॻुवाण पिण शरीक आहिनि। अचो त उन्हनि खां मालूम कयूं त उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे। साईं तमामु सुठो अमल आहे। असांजो सॼो जेको आहे तालीम जो जेको सिस्टम आहे उहो गुज़िरियल केतिरनि सालनि खां तबाह लॻो पियो आहे। हीअ शाबस्ता ॾियूं उन्हनि असां पंहिंजे दोस्त राजा रियान खे ऐं उन्हनि जे दोस्तनि खे, असांजे प्रोफेसर साहिबान खे डिग्री कॉलेज जे जेको असांजा हिते इंतिज़ामिया आहे उन्हनि खे, त उन्हनि ई रखायो आहे त भई असां पढ़ाइण जे लाइ तयारु आहियूं। हीअ कॉलेजिस जा असांजा जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि जी अपीयरेंस थिए। सो अॼु हीअ जेकी रैली आहे असां उन्हनि खे सलाम था पेश कयूं त असांजी पुठिते पियल आहे सॼो तालीम जो सिस्टम। हाणे ई ॾिसो था पंहिंजे जेको आहे चीफ मिनिस्टर साहिबु अॻ में ई वज़ीर तालीम 5000 स्कूल बंदि कराइण जे पुठियां आहे। सो असां हिन अमल खे सुठो था सम्झूं ऐं उन्हनि नौजवाननि खे मैसेज था ॾियूं त जिन जूं एडमिशन्स आहिनि हिते उहे अचे पंहिंजा क्लास अटेंड कनि। हिननि जेके दोस्तनि जिन्हनि हिन मेलो मचायो आहे कबवा वारनि ख़ासि करे हिन में वॾी महिनत कई आहे, उन्हनि दोस्तनि खे असां जस पेश करियूं था। हीअ तमामु हिकिड़ो बहितरीनु मैसेज आहे तालीम जे हवाले सां। जागृता रैली में असीं शागिर्दनि समेत पंहिंजनि बचड़नि समेत हिते शरीक थिया आहियूं। असीं हिन खे तमामु बहितर नमूने सां ऐं अलाह कंदो इंशाअल्लाह हिन खे बहितर नमूने सां खणी हलंदासीं। ऐं इहो मैसेज असां सभिनी अहले इल्म उस्ताद साहिबान ऐं वालिदैन खे बि गुज़ारिश था कयूं त हिन में शरीक थी हिन रैली खे सघ बख़्शींदा। वरी मैं साईं मुंहिंजा सभिनी वालिदैन खे स्पेशली रिक्वेस्ट आहे, गुज़ारिश आहे त हीअ जेके तालीम इदारा जेके मतिलबु खाली लॻा पिया आहिनि उन में तव्हांजो साथ खपे। उस्तादनि जो या इंतिज़ामिया जो हिकु हथ सां ताली न वॼंदी आहे, ॿिन्ही हथनि सां ताड़ी वॼंदी आहे। सो वालिदैन ऐं शागिर्दनि खे गुज़ारिश आहे महिरबानी करे पंहिंजे तालीमी इदारनि में अचनि ऐं इल्मु पिराइनि। असांजो हीअ जेको रैली आहे या हीअ जेको पैगाम आहे ऐं असां हिन जेका कंप्लेंट खे शुरू कयो आहे उन जो मक़सदु इहो ई आहे त ॿारनि खे जेको आहे सो पंहिंजे इदारनि में मोकिलियो ऐं तालीमी हर हंधि पहुचायो, सिंध संवारियो, तालीम पिरायो। मां मुबारकबाद ॾियां थो कबवा खे जन डिग्री कॉलेज नसीराबाद जे प्रिंसिपल साहिबु साईं गांचो साहिबु जिन सां गॾिजी हीअ तालीम बचायो अवेयरनेस जी रैली कढी आहे। ऐं जेसीं ताईं असां सभई पंहिंजी तालीम बचाइण जे लाइ ऐं पंहिंजी तालीम खे तालीमी इदारनि में तमामु बहितरु माहौल पैदा करण जे लाइ जेसि ताईं असां पाण कोशिशि कोन कंदासीं ॿाहिरां कोई बि माण्हू असांखे अचे तालीम हासिलु करण लाइ ज़ोर कोन भरींदो। इहो कमु असांजो आहे। असां पंहिंजो पाण पंहिंजे इदारनि खे ऑन कयूं ऐं पंहिंजे शागिर्दनि खे जेके असांजे मुख़्तलिफ़ हंधनि ते ॻोठनि में रहनि था उन्हनि खे स्कूल मोकिलियूं, कॉलेज मोकिलियूं त जीअं उहे कॉलेज जॉइन कनि। इहो जेको ज़हन में वेठल आहे त बाबा कॉलेज में पढ़ाई कोन्हे का, इहे शयूं हाणे ख़तमु थियणु खपनि। असांजे कॉलेज में डिग्री कॉलेज में साईं प्रिंसिपल साहिबु जिन गॾु बीठा आहिनि, माशाअल्लाह स्टाफ पूरो आहे, लाइब्रेरी लेबॉर्ट्री हर सहूलियतूं आहिनि। सिर्फ़ु शागिर्दनि जे अचण जी ज़रूरत आहे ऐं असां इनशाअल्लाह ॻोठ ॻोठ वञी शागिर्दनि खे वठी ईंदासीं त जीअं तालीमी इदारनि में अचनि ऐं पंहिंजी तालीम हासिलु कनि ऐं तालीमी माहौल खे बहितरु बनाइण में हर मुमकिन असां कोशिशि कंदासीं ऐं मदद कंदासीं। महिरबानी सर तव्हांजी जो तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढी असांजा कुझु चंद घड़ियूं असांखे मौक़ो ॾिनो ॻाल्हाइण जो। भटाई साहिबु हिकिड़ो शहर आहे त असां जीअं न कंहिंखे मेहार हुई मन में सोणी रुगो मेहार ई मन में हो, असां सभिनी उस्तादनि खे मां समेत मन में इहा शइ आहे त असांखे शागिर्द जो शहर जा बहराड़ी जा किथां जा बि आहिनि जेके असां वटि एडमिशन पर चवंदा असांजी एडमिशन न बि आहे, ॿिया अचनि त बि असां तह दिलि सां पढ़ाईंदासीं। असां वटि टीचिंग फैकल्टी ज़बरदस्त मौजूदु आहे, लाइब्रेरी असां वटि मौजूदु आहे, असां वटि कंप्यूटर लैब मौजूदु आहे, क्लास मौजूदु आहिनि, उस्ताद कॉम्पिटेंट मौजूदु आहिनि, ज़बरदस्त माहौल ठाहियो आहे। हाणे मौसम बि सुठी आहे, कमकारियूं गर्मियुनि जूं उहे बि ख़तमु थियूं आहिनि, ॿारनि जी एडमिशन थी आहे ऐं ॿारनि जी हिन जेका एडमिशन थी आहे नए दुनिया सां असांखे बि उनखे कॉम्पीट करिणो आहे। हाणे हिकु लिंक ॾिनी आहे एजुकेशन वारनि त उन तहत एडमिशन थिए थी ऐं हाज़ुरी बि उते भर बि असां नथा चाहियूं त ॿारनि जी एडमिशन थियण खां पोइ 5-7 ॾींहनि खां उनजी एडमिशन कैंसिल थी वञे हाज़ुरी न हुअण जे करे। मुंहिंजी कोशिशि इहा आहे त ॿार वधि में वधि अचनि जीअं उनजो आसानी सां फार्म भरिजी सघे, छो त एडमिशन अचण खां पोइ असां वटि बि एडमिशन थींदी, बोर्ड में बि थींदी, सेक्रेटरीट में बि थींदी, प्लस DG ऐं डायरेक्टरेट बि थींदी। तंहिंजे करे गुज़ारिश इहा था कयूं
त ॿार जेको हिते एडमिट करायो था उहो एबसेंट रहंदो त उनजी एडमिशन कैंसिल थी वेंदी। पंहिंजे स्कूल कॉलेज जे शागिर्दनि लाइ इहो मैसेज आहे त हू पंहिंजी तालीम लाइ अचनि, छो त असांजो तालीम उहो ज़ेवर आहे असां जंहिंसां दुनिया खे फतह करे सघूं था। अॼु जो शागिर्द कॉलेज खां परे आहे तॾहिं नाकाम आहे। असां इहा ई तव्हांखे मैसेज ॾींदासीं हिन मीडिया जे ज़रिए शागिर्दनि लाइ त शागिर्दो पंहिंजे स्कूल में कॉलेज में अचो ऐं पंहिंजो क़ीमती वक़्तु ज़ाया न कयो ऐं हिन ज़ेवर खां पाण खे आरास्ता कयो ऐं इनशाअल्लाह जॾहिं ॿार ईंदा त असांजो मुल्क तरक़ी कंदो ऐं असां अॻिते वधी सघंदासीं। वॾी महिरबानी सजाद अब्बासी। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.